मारे छॾनि। ही उबेॾारींदड़ दाहूं कंदड़ बदनसीब मां नौशरो फिरोज़ जी रहवासण आहे, जंहिंजी गोरहारी धी खे मुबैना तौर ज़हर ॾेई मारण जा इल्ज़ाम साम्हूं आया आहिनि। दिलि ॾारींदड़ वाक़ियो डिग्री कॉलेज भरिसां पेश आयो, जिते गोरहारी औरत खुशबू बाड जो लाश मिलियो। पुरअसरार फौतगी बाद वारिसनि मुड़ुस ऐं साहुरनि ते क़त्ल जा इल्ज़ाम हया आहिनि। वारिस इल्ज़ाम हणनि था त इरफान बाट, इमरान बाट, समीना ऐं बीवी बाट मुबैना तौर खुशबू बाट ते मुसलसल तशद्दुद कंदा हुआ, जिन तशद्दुद बाद नारी खे नशे आवर या ज़हरीलियूं गोरियूं ॾेई क़त्ल कयो आहे। मुड़ुस बि कोन उन्हनि पैसे जे करे मारिया मुंहिंजी पेट सां। फौत थियल औरत जे वारिसनि ॿुधायो त खुशबू बाट 6 महीननि जे पेट सां हुई, जॾहिं त जवाबदारनि फ़ोन करे फौतगी जो इत्तला ॾिनो, जंहिं बाद वारिस सिविल अस्पताल पहुता। लाश खे मक़तूला जी अमड़ मुस्मात ज़हीरा भाइरनि शुएब अली बाट, कलीमुल्ला बाट ऐं इख्तियार बाट सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ मुंतकिल कयो, जिते पुलिस खे इत्तला ॾिनो वियो। सिविल अस्पताल जे गेट आॾो वारिसनि दाहूं कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे मक़तूला जी अमड़ ऐं भाइरनि चयो त खुशबू जी शादी इकराम बाट सां थियल हुई, पर साहुरनि पारां मथसि तशद्दुद कयो वेंदो हो, जंहिं बाबति अॻु में SSP मीर रुहल खोसो खे बि शिकायत कई वई हुई, पर को तदारुक न थियो। पुलिस मूजिबि इल्ज़ाम हेठि आयल औरत जे मुड़ुस खे हिरासत में वरितो वियो आहे। नारी जो लाश पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले कयो वियो आहे। वारिस वधीक कार्रवाई आख़िरी रस्मुनि बाद करणु चाहिनि पिया। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल औरत जे मुड़ुस जो चवणु आहे त संदसि घरवारी खेसि फ़ोन करे चयो हो त घर अचे, ॿी सूरत में हू गोरियूं खाई छॾींदी। पुलिस मूजिबि इन हवाले सां वधीक जांच बाद ई ख़बर पवंदी।